यार सॼो सॼो ॾींहुं सोशल मीडिया ते ज़ाया थी वेंदो आहे ऐं पोइ स्टडी में ध्यानु कोन लॻंदो आहे, फोकस ई न आहे ठहींदो आहे। जॾहिं जॾहिं आउं कोशिशि कंदो आहियां पढ़ां या कुझु सिखां, लेकिन बार बार घुमी फिरी मुंहिंजो ध्यानु फेसबुक ते रील्स में, टिकटॉक में, इंस्टाग्राम में अटकी वेंदो आहे। ऐं पोइ आउं जेको शइ कंदो हूंदो आहियां न, पोइ हुतां खां बि आउं फारिग थी वेंदो आहियां ऐं पोइ एट द एंड ऑफ द डे राति जो पियो सोचींदो आहियां त यार अॼु जो ॾींहुं ख़राबु थी वियो, लेकिन मूं कुझु कयो कोन। मूंखे इहो असाइनमेंट करिणो हुयो, अॼु मूंखे एतिरा चैप्टर पढ़णा हुया, अॼु मूंखे हिन शइ ते अप्लाई करिणो हुयो, अॼु मूंखे इहो फिज़िक्स जो फार्मूलो सिखणो हुयो, लेकिन थियो कोन। काफ़ी सारा स्टूडेंट्स, काफ़ी सारा नौजवान इहो शयूं, इहो कंप्लेंट्स कंदा रहंदा आहिनि त सोशल मीडिया जी वॾी एडिक्शन थी वई आहे ऐं सोशल मीडिया जे करे उन्हनि जी लाइफ जे अंदरि जेको आहे सो काफ़ी अनसर्टेनिटी आहे। छो त पढ़ाई कोन थी थिए, होमवर्क पूरो कोन थो थिए, कोर्स वर्क पूरो कोन थो थिए, असाइनमेंटूं कोन थियूं ठहिनि, वाइवा जी तयारी नथी थिए, पेपर खां अॻु में जेको आहे सो सॼी राति वेही सोचींदा आहियूं पढ़ूं, लेकिन हुन वक़्तु बि असां टिकटॉक में, इंस्टाग्राम में फाथा पिया आहियूं। इहो हर माण्हू हिन शइ में गुज़रे थो, पोइ उहो वर्किंग प्रोफेशनल हुजे, जेको जॉब कंदो हूंदे, या पोइ बिज़नेस वारो हुजे, घुमी फिरी हर माण्हू खे एडिक्शन आहे ऐं इहो रियलिटी आहे। लेकिन हिन शइ खां ॿाहिरि निकिरूं कीअं, कहिड़ी कहिड़ी प्रैक्टिसिस आहिनि जंहिंखे नज़र रखी असां हिननि शयुनि खे टाटा बाय बाय कयूं। ॾिसो, सभ खां पहिरीं तव्हां हिकिड़ी शइ सोचो, सोशल मीडिया जेको आहे न, हुन ते काफ़ी सारियूं शयूं तव्हांखे नज़र में ईंदियूं, सिखण जे लाइ बि मिलंदियूं, टाइम ज़ाया करण जे लाइ बि मिलंदियूं, एंटरटेनमेंट जे लाइ बि मिलंदियूं। हाणे सभ खां वॾी सुठी प्रैक्टिस इहो हुजणु खपे, जंहिं टाइम ते तव्हां का शइ कंदा हुजो, का शइ पढ़ंदा हूंदो ऐं तव्हांखे लॻे थो त तव्हांजो ध्यानु बार बार फेसबुक ॾे वञे पियो, इंस्टाग्राम ॾे वञे थो, त बहितरीनु प्रैक्टिस आउं छा कंदो आहियां उहो तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो। फॉर सपोज़ हींअर आउं जेको सो चाहींदो आहियां त आउं सुठी सुठी वीडियोज़ ठाहियां ऐं सुठो कंटेंट हुजे, एडिटिंग सुठी अचे, त आउं छा कंदो आहियां त मोस्टली पंहिंजी फेसबुक ऐं इंस्टाग्राम, टिकटॉक जी फॉलोइंग लिस्ट में अची, माना जंहिं माण्हुनि खे आउं फॉलो कंदो आहियां, उन में ॾिसंदो आहियां कहिड़ा अहिड़ा माण्हू आहिनि जेके फ़ज़ूल ॻाल्हियूं कंदा आहिनि, फ़ज़ूल वीडियोज़ ठाहींदा आहिनि, या पोइ टाइम पास वीडियो हूंदी आहे, उन्हनि जी वीडियो ॾिसण खां पोइ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु टाइम पास थींदो, लेकिन सिखण जे लाइ कुझु कोन मिलंदो आहे, बसि वेठो ॾिसंदो आहियां। त उन्हनि माण्हुनि खे वञी अनफॉलो कंदो आहियां। उन खां पोइ छा कंदो आहियां त अहिड़नि माण्हुनि खे फॉलो कंदो आहियां जंहिंजो शौक़ु मुंहिंजे शौक़ु खां मैच कंदो आहे, मतिलबु जेके कंटेंट क्रिएटर आहिनि, जेके वीडियोज़ ठाहींदा आहिनि। या पोइ फॉर सपोज़ हींअर आउं जेकॾहिं जर्मन पढ़ां थो पियो, त कोशिशि कंदो आहियां उन्हनि पेजिस खे फॉलो कयां जेके जर्मन वोकेबलरीज़ ॿुधाइनि था, जर्मन लैंग्वेज खे कीअं, इंग्लिश खे जेको सो सेंटेंसिस मां चेंज करे उनखे कीअं ट्रांसलेट कंदा आहिनि, त हुननि खे आउं फॉलो कंदो आहियां। जंहिं टाइम बि आउं फेसबुक खोलंदो आहियां त मुंहिंजे साम्हूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उहो कंटेंट ईंदो आहे जेको हींअर आउं कंदो रहंदो आहियां, जंहिंजो शौक़ु मूंखे हींअर आहे। त हुन में फ़ाइदो इहो थींदो आहे त मुंहिंजो जेको टाइम ज़ाया थियणो हूंदो आहे न फेसबुक ते, त उहो टाइम प्रोडक्टिव थी वेंदो आहे। मतिलबु त तव्हां चई सघो था 100% न, लेकिन 50% तव्हांजो टाइम जेको आहे सो हुन शइ में अटकी वेंदो आहे। कंहिं टाइम बि आउं फेसबुक खोलंदो आहियां, इहो प्रैक्टिस आउं कुझु ॾींहंनि खां कयां पियो, त मूं वटि हमेशह जर्मन लैंग्वेज जा वर्ड्स ईंदा आहिनि ऐं आउं उहे वर्ड्स ॾिठी हुन टाइम में जेको सो नोट डाउन करे छॾंदो आहियां। या पोइ एडिटिंग जे हवाले खां कोई अहिड़ी वीडियो ईंदी आहे त आउं वीडियो ॾिसी पोइ हुनखे सेव करे छॾंदो आहियां, ऐं पोइ नेक्स्ट टाइम जॾहिं मूंखे कोई एडिटिंग करणी हूंदी आहे त हुन मां सिखंदो आहियां त हुन वीडियो में कीअं एडिट कयो हुयो, पोइ कैपकट में वञी उहो ई वीडियो एडिट कंदो आहियां। या पोइ मूंखे नयो कंटेंट जेके ठाहिणो आहे न, उहो फेसबुक ते हुन रिलेटेड को माण्हू ॻाल्हाईंदो आहे त हुन मां सिखी हुन वीडियो खे सेव कंदो आहियां, पोइ उन ई वीडियो खे पंहिंजे लफ़्ज़नि में तव्हांजे साम्हूं पेश करी ऐं शेयर कंदो आहे। त हिन में फ़ाइदो छा थींदो आहे त मुंहिंजो जेको सोशल मीडिया ते ज़ाया थियण वारो टाइम आहे न, उहो प्रोडक्टिव थी वेंदो आहे। मतिलबु त मूंखे जेके शइ तव्हांखे ॿुधाइणी हूंदी आहे न, आउं पहिरीं उहो सिखंदो आहियां पंहिंजे आसपास, पंहिंजे ई सोशल मीडिया खां, ऐं पोइ तव्हांखे ॿुधाईंदो आहियां। त मुंहिंजो 100% टाइम ज़ाया थियण में 50% मुंहिंजो प्रोडक्टिव थी वियो। त 50% मूं फ़ुज़ूल शयूं ॾिठियूंसीं, त लेकिन 50% मूं सुठो कमु बि ॾिठो जेको मूं पंहिंजी लाइफ में इम्प्लीमेंट कयो। त तव्हां बि कोशिशि कयो, इंस्टाग्राम, टिकटॉक ते अहिड़नि माण्हुनि खे फॉलो कयो जेको शइ तव्हां हींअर ज़िंदगी में करे रहिया आहियो। 12th क्लास जा शागिर्द आहियो त तव्हां मैथ्स, फिज़िक्स, केमिस्ट्री जो पढ़ियो था, त केमिस्ट्री फिज़िक्स रिलेटेड जेके वीडियोज़ ठाहींदा आहिनि उन्हनि माण्हुनि खे फॉलो कयो। यूनिवर्सिटी वारा आहियो, कंप्यूटर साइंस में पढ़ो था, त कंप्यूटर साइंस ग्रेजुएट जेके कंप्यूटर रिलेटेड वीडियोज़ ठाहींदा आहिनि उन्हनि खे फॉलो कयो। छो त असां यूट्यूब ते न वेंदा आहियूं, यूट्यूब ते शयूं तव्हांखे डायरेक्ट एल्गोरिथम में कोन ईंदियूं, तव्हांखे सर्च करिणो पवंदो आहे, पोइ हुन रिलेटेड तव्हांखे मवाद ॾिसण जे लाइ मिलंदो आहे। इन ई वजह खां तव्हां फेसबुक ऐं हिननि शयुनि ते जेकॾहिं उन्हनि ई माण्हुनि खे फॉलो कंदा त तव्हांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उहे ई शयूं नज़र में ईंदियूं। त कोशिशि कयो उन्हनि माण्हुनि खे फॉलो कयो जंहिं मां तव्हांखे कुझु न कुझु सिखण जे लाइ मिले थो। अगरि फॉर सपोज़ तव्हां ॿाहिरि अचणु चाहियो था, तव्हां ॿाहिरि जी लाइफ ॾिसणु चाहियो था, ऐं ॿाहिरि माण्हू कीअं रहनि था, ॿाहिरि अप्लाई कीअं कबो आहे, त कोशिशि कयो जेके ॿाहिरि रहंदा आहिनि माण्हू ऐं अप्लीकेशन प्रोसेस ते वीडियोज़ ठाहींदा आहिनि, या पोइ स्कॉलरशिप्स कहिड़ियूं ईंदियूं हुन ते वीडियोज़ ठाहींदा, हुननि माण्हुनि खे फॉलो कयो। पोइ तव्हांखे अगरि यूट्यूब ते करिणो हुजे त यूट्यूब ते कयो, फेसबुक ते करिणो हुजे त फेसबुक ते कयो। हर सोशल मीडिया प्लेटफॉर्म ते घेरे छॾो। या पोइ हिकिड़ी ॿी टेक्निक आहे, उहो
काफ़ी सारा माण्हू यूज़ कंदा आहिनि। 2 अकाउंट हुजनि तव्हांजा। हिकिड़ो अकाउंट उहो हुजे जंहिंखे तव्हां एंटरटेनमेंट पर्पज़ जे लाइ यूज़ कयो, एवरी डे 1 आवर मतिलबु 1 कलाक तव्हां वेही फेसबुक ते एंटरटेनमेंट गेम्स ॾिसंदा ऐं मतिलबु रील्स ॾिसंदा, जस्ट टाइम पास कंदा, रिलैक्स कंदा। ऐं हिकिड़ो अकाउंट अहिड़ो हुजे जंहिंमें सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एजुकेशन पर्पज़ जे लाइ वीडियोज़ हुजनि। फॉर सपोज़ मुंहिंजो हिकिड़ो ॿियो अकाउंट आहे जंहिं ते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु आउं टॉप क्रिएटर्स, पॉडकास्टर्स उन्हनि खे फॉलो कंदो आहियां ऐं जेके टॉप एडिटर्स आहिनि उन्हनि खे फॉलो कंदो आहियां। ऐं पोइ मुंहिंजे उन फेसबुक ते उन ई रिलेटेड वीडियोज़ ईंदियूं, छो त अलगोरिथम ईअं वर्कआउट कंदो आहे, जेके शइ तव्हां ॾिसंदा तव्हांखे ओड़ी शइ नेक्स्ट में मिलंदी। त उन अकाउंट ते मूंखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उहे ई शयूं मिलंदियूं आहिनि, उहे ई माण्हू मिलंदा आहिनि जेके मूंखे शौक़ु आहे ऐं जेके शयूं आउं कंदो रहंदो आहियां। त इन वजह खां पोइ सोशल इशूज़ जे लाइ आउं इहो अकाउंट यूज़ कंदो आहियां, जिते मुंहिंजा काफ़ी सारा फॉलोअर्स आहिनि, काफ़ी सारी वीडियोज़ छा हले पियो, छा गुज़रे पियो, उहो ॾिसंदो रहंदो आहियां। त इहो बि हिकिड़ी टेक्निक आहे। त अगरि तव्हां नथा रही सघो फेसबुक जे बग़ैर, लॉग आउट करे नथा रही सघो, बार बार लॉगिन कयो था, त तव्हां इंस्टाग्राम, टिकटॉक, फेसबुक खे अहिड़ो अकाउंट ठाहियो, जेके शइ तव्हां वधीक यूज़ कयो था। इंस्टाग्राम कयो था, हिकिड़ो नयो अकाउंट ठाहियो, हुन में अहिड़नि ई माण्हुनि खे फॉलो कयो जेके फिज़िक्स रिलेटेड, या पोइ तव्हां यूनिवर्सिटी में आहियो कंप्यूटर रिलेटेड, सिविल इंजीनियरिंग रिलेटेड, लॉयर आहियो त उन रिलेटेड, दुनिया जी को बि फील्ड में तव्हां आहियो हुन रिलेटेड माण्हुनि खे फॉलो करे छॾो। लेकिन तव्हांजे मोबाइल में उहो ई अकाउंट लॉगिन थियल हुजे ऐं बार बार पोइ तव्हां खोलंदा न, तव्हांखे सिर्फ़ु उहे शयूं नज़र में ईंदियूं, तव्हां बोर थी वापसि तव्हांजो फोकस हुन में ई रहंदो। त तव्हांजो जेको दिमाग़ आहे न, घुमी ॿियनि शयुनि में, फज़ूल शयुनि में अटकी कोन वेंदो, बल्कि उन्हनि ई शयुनि में वेंदो ऐं तव्हांखे वापसि रियलाइज़ेशन थींदी त यार इहो त मां पढ़ां पियो, वापसि अच हिन किताब में, हिन लाइन ते, हिन सफ़े में, ऐं इहो शइ पूरी करे हुन खां पोइ ई सुहिणो आहे। अगरि तव्हांजी इहो प्रैक्टिस न आहे, इहो सभु शयूं नथा कयो न, त तव्हां हर इंसान खे हिकिड़ी सेल्फ रियलाइज़ेशन थींदो आहे, पोइ माण्हू गिल्टी फील कंदो आहे ऐं पोइ हुनजो असरु असांजी मेंटल हेल्थ ते पवंदो। फॉर सपोज़ एवरी डे तव्हां सोचींदा आहियो अॼु पढ़ंदुसि, ऐं लेकिन जॾहिं तव्हां बेड ते वेंदा राति जे टाइम, तॾहिं तव्हांखे लॻंदो त यार अॼु जो ॾींहुं त ईअं ज़ाया थी वियो, मूं कुझु कयो ई कोन। ऐं उन टाइम तव्हांखे रियलाइज़ थींदो तव्हांजो सॼो जो सॼो टाइम जेको आहे सो फेसबुक, इंस्टाग्राम, टिकटॉक में हलियो वियो। तॾहिं तव्हांजो दिमाग़ जेको आहे सो पोइ उहो तव्हांखे गिल्ट में आणींदो आहे त यार सॼो ॾींहुं ज़ाया करे छॾो, पोइ सुभाणे करिणो आहे। पोइ हुन टाइम ते तव्हां स्ट्रगल कंदा आहियो, छो त जेको ॾींहुं तव्हांजो प्रोडक्टिव ईंदो, जॾहिं तव्हां सुकून खां 2-3 चैप्टर पढ़िया या ज़िंदगी में कुझु सुठो कयो हूंदो, उन ॾींहुं तव्हांखे राति जो निंड बि सुठी ईंदी। जेकॾहिं तव्हांजा ॾींहुं ज़ाया थींदा, पोइ राति तव्हां रोज़ु पिया वेठा सोचींदा यार अॼु त कुझु कयो ई कोन्हे, शायदि यार अॼु कुझु करे छॾां, अॼु ॾींहुं सुठो गुज़रिया। पोइ 3-4 कलाक तव्हांजा ईअं निंड अचण में तव्हांजा निकिरी वेंदा आहिनि। पोइ हुन 3-4 कलाक में वरी तव्हां सोशल मीडिया यूज़ कंदा आहियो। त तव्हां घुमी फिरी उन ई लूप जे अंदरि हूंदा आहियो। त कोशिशि कयो हुन लूप खे टोड़ियो, ऐं हुनखे लूप खे टोड़ण जो तरीक़ो इहो आहे त जेको शइ तव्हांजो टाइम पास थिए थो, उनखे वे ऑफ अर्निंग ठाहे छॾो, कॉन्टेंट क्रिएट कयो, सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं माण्हुनि खे ॿुधायो, वीडियोज़ ठाहियो, आर्ट आहे, आर्ट जे हवाले खां तव्हां ख़ुदि सुठो स्केच ठाहींदव, सुठे स्केच जी वीडियो ठाही पंहिंजे हुन फेसबुक ते आणियो। त अहिड़ियूं शयूं कयो जीअं इन ई टाइम ज़ाया वारे सोशल मीडिया खे तव्हां पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि हिकिड़ो चेंज लाओ, मतिलबु सिखो हुन में, कमाओ हुन में, त ई कुझु थी सघे थो। त उमेदु आहे त तव्हां इहो प्रैक्टिस पंहिंजी पंहिंजी लाइफ जे अंदरि कंदा, ख़ासि करे यूथ जे लाइ त तमामु घणो इंपॉर्टेंट आहे। अदरवाइज़ जेके माण्हुनि जो टाइम आहे, वांदा आहिनि, उन्हनि खे त कोई असरु ई न आहे, उहो सॼो ॾींहुं सोशल मीडिया ते वेठा हूंदा आहिनि। उन्हनि में त कोई माण्हुनि खे उमेद ई कोन हूंदी आहे, ऐं हुननि खे कोई फ़िक्र बि न आहे त हुननि खे ज़िंदगी जे अंदरि कुझु वॾो करिणो आहे। त तव्हां अगरि चाहियो था ज़िंदगी जे अंदरि कुझु थियो, कुझु कयो, त प्रैक्टिस बि ज़रूरी आहे न। वेठे वेठे तव्हां वटि ईअं सभु अखि बंदि करण खां सुपिनो ॾिठो त सुठी ज़िंदगी, वाह वाह मज़ो अची वियो, वॾी कार, सफ़ा सफ़ा मज़ो, बंगलो आहे, बाबा दोस्त ई दोस्त, यार कोन थींदो। हुनजे लाइ तव्हांखे कुझु करिणो पवंदो। तव्हांखे अॼुकल्ह जे दौर जे हिसाब सां, छो त अॼुकल्ह पहिरीं त ईअं सोशल मीडिया हूंदो कोन हुयो न। अगरि तव्हां ॾिसो त थरपारकर में कुझु इलाइक़नि जा ॿार हर वारी जेको आहे सो टॉप कंदा आहिनि एजुकेशन में, MBBS में, यूनिवर्सिटियुनि में। छो कंदा आहिनि ख़बर आहे? हुननि वटि काफ़ी इलाइक़नि में इंटरनेट जी कमी आहे, त उहो पंहिंजे सिलेबस में ई हूंदा आहिनि, ऐं असां वटि जेके पेपर्स वग़ैरह टेस्टूं थींदियूं आहिनि उहो सिलेबस मां ई ईंदियूं आहिनि। त उन्हनि जो जेको सो दिमाग़ किताबनि में वधीक हूंदो आहे, इन ई वजह खां उहो जी प्रैक्टिस हूंदी आहे, फॉर्मूलाज़ उन्हनि खे यादि हूंदा आहिनि। ऐं जेके शयूं असांजे लाइ ज़रूरी आहिनि त कंप्यूटर पढ़ी करे, यूट्यूब खां सिखी पोइ कंदा आहियूं, ईज़ी लॻंदो आहे। हुननि माण्हुनि वटि उहे शयूं न आहे हूंदियूं, लेकिन उहो फोकस हूंदा आहे उन्हनि शयुनि में, छो त उन्हनि वटि उन्हनि जो ध्यानु भटकाइण जे लाइ कंप्यूटर, यूट्यूब, इहे शयूं आहिनि ई कोन। त इहे बि शयूं फ़र्क़ु रखंदियूं आहिनि। त कोशिशि कयो, प्रैक्टिस कयो हिन शइ जी, ऐं अगरि तव्हांजी ज़िंदगी में थोरो बि फ़र्क़ु अचे त वापसि खां अची हिन वीडियो ते कमेंट ज़रूरु कजो। ऐं तव्हांजी दिलि ते इहो वीडियो लॻी आहे त कमेंट में ॿुधाइजो, ऐं पंहिंजे दोस्तनि खां शेयर कजो, या जंहिंखे एडिक्शन आहे सोशल मीडिया जो, हुननि खे ॿुधायो त हुननि खे हिन शइ मां ॿाहिरि कीअं निकिरणो आहे। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि त यूट्यूब ते वापसी थी चुकी आहे। इहो वीडियो तव्हां जेको आहे सो जंहिं बि प्लेटफॉर्म ते ॾिसो, हर प्लेटफॉर्म ते ईंदी, लेकिन यूट्यूब ते अची ज़रूरु सब्सक्राइब कजो, ऐं डेली बेसिस ते मोटिवेशन मिले त आउं कुझु कयां पियो, हुनजो कोई फ़र्क़ु पवे थो, ऐं
मूंखे वीडियोस ठाहिणु खपनि, मुंहिंजी लाइफ मां, मुंहिंजी लफ़्ज़नि मां, कंहिंजी ज़िंदगी में कोई फ़र्क़ु पवे थो, मुंहिंजे लाइ वॾे में वॾी अचीवमेंट उहो ई आहे। बाक़ी जिते बि हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सिंध सलामत, सात सलामत।